Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. पीपी चेयरमैन सेनेट इलेक्शन बाबत वफ़ाक़ी हुकूमत जे ऑर्डिनेंस के सेनेट चूंडुनि सूधो इदारनि खे तकरारी बणाइण जी कोशिश करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सेनेट इलेक्शन में इमरान ख़ान खे खटाइण लाइ इदारनि खे तकरारी बणाए पियो वञे। हिन भेरे सेनेट इलेक्शन में फ़र्क़ु नज़र ईंदो, तंहिं करे इमरान सरकार टपा ॾेई रही आहे। ऑर्डिनेंस वारे फ़ैसिले सां इमरान ख़ान पंहिंजे मेंबर्स ते बेएतमादी ज़ाहिर करे छॾी, खेसि पंहिंजे नंबर्स ते बि एतबार न रहियो आहे। सेनेट इलेक्शन में धांधली वारी पीटीआई जी कोशिश नाकाम थी वेंदी। पीडीएम हेल ताईं सही कार्ड्स खे ॾिया आहिनि। ॿिया ऑप्शन्स सेनेट इलेक्शन खां पोइ ज़ाहिर कया वेंदा। ओपन बैलेट वारे मामले ते फ़ैसिलो करणु पार्लियामेंट जो इख्तियार आहे। इमरान ख़ान खे जमहूरियत खे नुक़सानु पहुचाइण सूधो हर गुनाह जो हिसाब ॾियणो पवंदो। असां खेसि कंहिं बि सूरत में न छॾींदासीं। सेनेट इलेक्शन ओपन बैलेट ज़रिए कराइण लाइ सुप्रीम कोर्ट ऐं पार्लियामेंट खां पोइ ऑर्डिनेंस वारो ऑप्शन इस्तेमालु करण जा सांबाह। वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी खां पोइ हुकूमत सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण लाइ ऑर्डिनेंस तयारु करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त अटॉर्नी जनरल ऑर्डिनेंस जो मसवदो तयारु करे वज़ीर आज़म ॾांहुं माणे छॾियो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान ऑर्डिनेंस जो मसवदो तयारु करण जी मंज़ूरी ॾिनी वई हुई। ऑर्डिनेंस ते अमल सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां मशरूत हूंदो। ज़रियनि मूजिबि ऑर्डिनेंस जे मसवदे में लिखियो वियो आहे त सुप्रीम कोर्ट सेनेट इलेक्शन आइन मूजिबि कराइण जो हुकुम ॾिनो त ॻुझी वोटिंग कराई वेंदी। सुप्रीम कोर्ट सेनेट इलेक्शन कानून मूजिबि कराइण बाबति राय ॾिनी त ओपन बैलेट ज़रिए चूंडूं कराई वेंदियूं। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त हुकूमत सेनेट इलेक्शन शफ़ाफ़ नमूने कराइण घुरे थी। आइनी तरमीम जी मुख़ालिफ़त कंदड़ पैसे ज़रिए सियासत करणु चाहिनि था। कुझु ॾींहनि में पीटीआई जा नंबर ज़ाहिर थी वेंदा। हुकूमत कंहिं बि सियासी जमात सां डील न पई करे। मुल्की नाणो लुटींदड़नि सां का बि डील न कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त मरियम नवाज़ जो पंहिंजी पार्टी अंदरि बि कद काठ न आहे। ऑपोज़िशन खे अदालतुनि मां बि एनआरओ न पियो मिले, तंहिं करे वाविला करे रही आहे। इमरान ख़ान वाज़े कयो आहे त लुटेरनि खे को बि एनआरओ न ॾिनो वेंदो। मुराद अली शाह और बिलावल भुट्टो के कहने के ऊपर मलीर में 2 फार्म हाउसेज हैं जो कि एरिया है मुख्तलिफ लोगों का, उसके ऊपर इन्होंने आज सुबह से एक ऑपरेशन डिमोलेशन ऑपरेशन स्टार्ट किया है। डिमोलेशन ऑफ हलीम आदिल शेख, डिमोलेशन ऑफ पीटीआई। एक तरह वो कहते हैं जमीन मेरी नहीं है, लेकिन चीखें उनकी निकल रही हैं। मेरे भाई, कार्रवाई किसी एक फर्द के खिलाफ नहीं की गई है। हजारों एकड़ जमीन के खिलाफ, जहाँ पर वाटर पार्क्स बने हुए थे जो प्राइवेट पर्पसेस के लिए इस्तेमाल हो रहे थे। एक एक जमीन, एक एक इंच जमीन का टाइटल मौजूद है। ये जरदारियों और मुराद अली शाह डबल शाह की तरह कोई विदाउट टाइटल ये सरकारी जमीनें नहीं है। गरीब का घर जब गिराने जाते हैं तो ये लोग नजर नहीं आते, लेकिन जब इनकी अपनी जायदादों जो इन्होंने चाइना कटिंग करके कब्जा करके लोग बैठे हैं, उनके खिलाफ कार्रवाई हो तो प्रेस कॉन्फ्रेंस भी शुरू हो जाती है, इल्जाम तराशी भी शुरू हो जाती है। मुराद अली शाह ने आज वहाँ लूटमार कराई है। पीपल्स पार्टी ने स्टे के मौजूदगी में अटैक कराया, डिमोलेशन कराई, लूटमार कराई। इंशाअल्लाह इनसे इंसाफ लिया जाएगा। ये कार्रवाई लाहौर में, इस्लामाबाद में, सियालकोट में होती है तो ये पीटीआई के लोग तारीफ करते हैं, वजीर आजम को खिराज तहसीन पेश करते हैं। मलीर में एंटी इंक्रोचमेंट सेल तरफ़ां गैर कानूनी अदावतनि ऐं हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान चकरियूं, मचरियल माण्हुनि जो अमले ते पथराव, सरकारी गाॾियुनि जा शीशा टुटी पिया। अमले तरफ़ां अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जे भाउ अज़ीम आदिल ऐं कज़न जे फार्म हाउस सूधो केतिरियूं ई अदावतूं ठाहे पट। हलीम आदिल शेख जे भाउ जे फार्म हाउस ॾांहुं वेंदड़ समूरा रस्ता सील। सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख मलीर ऑपरेशन खे सियासी करार ॾींदे चयो आहे त आवाम जे हक़नि लाइ आवाज़ उथारण ते सिंध हुकूमत इंतकाम जो निशानो बणाए रही आहे। फार्म हाउस सूधो ॿियनि अदावतुनि जा काग़ज़ मौजूदु आहिनि। नोटिस जारी करण बिना अदावतूं ॾाहे पट कयूं वयूं। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त पंजाब में ऑपरेशन ते ख़ुशि थींदड़ हलीम आदिल खे मलीर ऑपरेशन जी बि साराह करणु घुरिजे। ऑपरेशन दौरान सरकारी ज़मीन तां कब्ज़ा छॾाया विया आहिनि। ऑपरेशन ॾाढो रुकावटूं पैदा कयूं वयूं त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ एक्शन खयों वेंदो।
वफ़ाक़ी सरकार तरफ़ां गडियल मफ़ादनि जी काउंसिल खां पोइ मालियाती कमीशन जो तलब थियल इजलास में मुलतवी करण जो इंकशाफ। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त साल 2010 खां पोइ नओं मालियाती अवॉर्ड न आयो आहे। वफ़ाक़ी हुकूमत 2 ॾींहं अॻु मालियाती कमीशन जो इजलास तलब कयो हो, पर उहो बि मुलतवी थी वियो। वफ़ाक़ी सरकार अञा ताईं सिंध खे NFC अवॉर्ड तहत हिसे जी रक़म न ॾेई रही आहे। वफ़ाक़ी हुकूमत ॿिया कम छॾे गैर आइनी कमनि में रुधल आहे। पार्लियामेंट में अक्सरियत न हुअण बावजूद सेनेट इलेक्शन्स बाबति आइनी तमीम पेश करण अवाम सां मज़ाक़ बराबरि आहे। हैदराबाद ऐं जामशोरो में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त हैदराबाद में 9 फरवरी ते पीपल्स पार्टी जी मेज़बानी में जलसो थी रहियो आहे। हैदराबाद वारो जलसो PDM जे समूरनि जलसनि खां वॾो हूंदो। जलसे जी तयारियुनि जो जाइज़ो पाण वठी रहियो आहियां। अरिड़हीं तमीम खां पोइ ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। ॿेटनि ते मालिकी जी दावा कंदड़ अली ज़ैदी आइन पढ़ियो ई न आहे। बल्दियाती चूंडुनि लाइ इलेक्शन मवाद जी ख़रीदारी में पेपरा रूल्स तहत 3 महीना लॻी सघनि था। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन चयो आहे त बल्दियाती चूंडूं क़ौमी ऐं सूबाई असेंबलीज़ जे इलेक्शन खां वॾियूं आहिनि। बल्दियाती चूंडुनि लाइ पंजाब में 20 करोड़ ऐं KP में 10 करोड़ बैलेट पेपर्स छपाइणा पवंदा। इलेक्शन कमीशन जे इजलास दौरान ख़ैबर पख्तूनख्वा अंदरि हिक मरहले में बल्दियाती चूंडूं कराइण जी तजवीज़। KP जे कानून वारे वज़ीर चयो त सूबे में कोरोना जा केसिस वधी रहिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में मकानी चूंडूं कराइण मुनासिब न हूंदो। पंजाब जे कानून वारे वज़ीर तरफ़ां सेप्टेंबर में बल्दियाती चूंडूं कराइण ते राज़ पोज़ आहे। वज़ीर आज़म जे सलाहकार शहज़ाद अकबर चयो आहे त बरतानिया जी अदालत डेली मेल अख़बार खे रुगो नोटिसिस जारी कया आहिनि। केस ते अञा फ़ैसिलो ई न आयो आहे त नवाज़ लीग वारनि मिठाइयूं विराइण शुरू करे छॾियूं। नवाज़ लीग जी मरकज़ी अॻवान मरियम औरंगज़ेब चयो आहे त बरतानिया जी अदालत डेली मेल ख़िलाफ़ फ़ैसिलो ॿुधायो त शहज़ाद अकबर खे कावड़ छो अची रही आहे। डेली मेल अख़बार जे वकील बि एतराफ़ कयो आहे त शहबाज़ शरीफ़ ख़िलाफ़ सबूत न आहिनि। बरतानवी अदालत जो फ़ैसिलो हुकुमराननि जे मुंहं ते चमाट आहे। शहज़ाद अकबर रुगो ॿियनि जूं पगूं उछलण वारे कम में रुधल आहे। खेसि ख़बर हुजणु घुरिजे त बरतानिया जी अदालत में अरशद मलिक जहिड़ा जज न आहिनि। इमरान ख़ान भले उबतो लटकी वञे, ओपोज़िशन खेसि NRO न ॾींदी। शिकारपुर में 2 अहम सियासी मुखालिफ़नि जी मुलाक़ात सां ज़िले जी सियासत नओं रुख़ इख्तियार करे वई। GDA MPA शहरयार महजी सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी सां मुलाक़ात। ज़रियनि जो चवणु आहे त ॿिन्ही अॻवाननि मुलाक़ात दौरान शिकारपुर ज़िले में बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं। ॿिन्ही सियासी हरीफ़नि तरफ़ां बल्दियाती चूंडुनि बाबति सलाह मशवरा जारी रखण ते इत्तिफ़ाक़। मुल्क में एक हफ़्ते दौरान आम वाइपे जी 31 शयुनि जे अघनि में तेज़ी सां वाध रिकॉर्ड शुमारिया खाते महांगाई जा नवां अंगक जारी करे छॾिया। एक हफ़्ते में कुकड़ 6 रुपया, घी 4 रुपया ऐं चणनि जी दाल पौणा 2 रुपया महांगी थी वई। ॻाढ़नि मिर्चनि जे 200 ग्राम पैकेट जे अघनि में 25 रुपया इज़ाफ़ो रिकॉर्ड। थूम, गुड़, कपिड़ा धोइण ऐं वेंझण वारा साबुण बि महांगा थी विया। LPG जो घरेलू सिलेंडर बि 36 रुपया महांगो थी वियो। हैदराबाद में पुलिस जे जुड़तू मुक़ाबले में ज़ख़्मी थियल सलेमान कातियार के घरां खंभण जा CCTV फुटेजिस मंज़रिआम ते अची विया। फुटेजिस में नज़र अची रहियो आहे त A सेक्शन थाणे जी पुलिस काज़माबाद में नौजवान खे घरां खंभे वञी रही आहे। नौजवान खे खंभण वारो वाक़ियो 2 फरवरी ते राति जे वक़्तु पेश आयो। पुलिस 2 ॾींहनि खां पोइ 4 फरवरी ते मुक़ाबले जी दावा कंदे नौजवान सलेमान कातियार खे आफ़रा कयो हो। सलेमान कातियार जे वारसनि तरफ़ां जुड़तू मुक़ाबले में मुलविस पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। शिकारपुर पुलिस अगवा थियल रखणवासी मामे भाणेजे के बाज़ियाब कराइण में नाकाम। धाड़ेलन मुगवी अख्तर चांडियो ऐं संदसि भाणेजे फैसल चांडियो जे वारसनि खां भुंग में 20 लख रुपया, 10 बोस्की जा जोड़ा ऐं 4 टच मोबाइल घुरी वरिता। मुगविन जे वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलन भुंग न मिलण जी सूरत में ॿिन्ही मुगविन खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी आहे। ग़रीब हुजण सबबि भुंग नथा भरी सघूं। पुलिस बि मुगविन जी बाज़ियाबी लाइ कार्रवाइयूं नथी करे। पुलिस जी आला इख्तियारनि खां नोटिस वठी मुगविन खे जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो।
कराची में स्ट्रीट क्राइम में तेज़ी से वाध जारी। सरजानी टाउन के सेक्टर 7A में पुर मुज़ाहमत दौरान स्टेट एजेंट मारिजी वियो। पुलिस चवणो है त 5 खां 6 हथियारबंद पुर लाइ स्टेट एजेंसी में दाख़िल थिया। मुज़ाहमत ते हथियारबंदनि अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में स्टेट एजेंट फारूक मारिजी वियो। हथियारबंद स्टेट एजेंसी भरिसां वाक़े खीर वारी दुकान के गार्ड खां बि रिपीटर ऐं कारतूस पुरे फरार थी विया। वाक़े बाद पुलिस ऐं रेंजर्स जो इलाके के कड़ो जवाबदारनि की ॻोल्हा जारी। टंडो मस्ती में बुहजी प्रेस मशीन ते कम करण दौरान साहब उसाड़जण सबब भाइर फौतन में वज़ीर ऐं ज़मीर ख़ास कैली शामिल। फौती पौरियतनि जे 2 भाइरनि की हालत नाज़ुक। इलाके वासियुनि जो चवणो है त चारई भाइर पेट गुज़र लाइ बुहजी मशीन ते कम कंदा हुआ। मशीन हेठां मौजूद खॾ मां केमिकल कढण दौरान चारई भाइर बेहोश थी विया। 2 भाइरनि अस्पताल में दम ॾेई छॾियो। डॉक्टर महाशाह केस में अहम अकबराई जांच ऑफिसर कराची की मकामी अदालत में DNA रिपोर्ट पेश करे छॾी। रिपोर्ट में जवाबदार ताबिश ऐं डॉक्टर इरफान कुरैशी जा DNA डॉक्टर माहा सां मैच न थियण जी तस्दीक। रिपोर्ट में चयो वियो आहे त केस में मुख्य जवाबदार DNA कराइण खां लमाए रहियो आहे। अदालत मोहलत वारी इस्तदा मंज़ूर कंदे 11 फरवरी ताईं हतमी चालान पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। टंडो भागो भरिसां जवाबदार बंदूक जा फायर करे मंगेंदी के क़त्ल करे छॾियो। ॻोठ टालू भुरगड़ी में जवाबदार सुहेल भुरगड़ी घरू अणबण तां मंगेंदी असमा भुरगड़ी के गोलियुनि जो खाज बणाइण बाद फरार। नारी जो लाश अस्पताल में पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। पुलिस चवणो है त वाक़े जी जांच जारी आहे। मुतासिर धुर तरफ़ां केस दाख़िल करण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। पीरगोट पुलिस की हिरासत में घोट के फौत थियण वारो मामलो लही मिटी। SP हेडक्वार्टर ऐं DSP पीरगोट पुलिस ऑफिसर सां गॾिजी फौती घोट अयाज़ पुलपोटो के वारसनि वटि पहुची विया। कानून जा बखिया उॾे ॾींदड़ पुलिस अमलदारनि तरफ़ां घोट के वारसनि के माफ़ी लाइ मिनतूं। घोट के वालिद वज़ीर अली पुलपोटो मिंत मेड़ काफ़िले के मान ॾींदे पुलिस के पुट जो खून माफ़ करे छॾियो। मिंत मेड़ काफ़िले में मज़हबी सियासी ऐं समाजी तंज़ीमुनि जा अॻवान भी शामिल। SP हेडक्वार्टर नौशरवान चांडियो जो चवणो है त मुतासिर धुर तरफ़ां माफ़ करण बावजूद मामले में लापरवाही कंदड़ अहलकारनि खां कार्रवाई कई वेंदी। पुलिस मुतासिर धुर जा ख़दशा ख़त्म करे छॾिया आहिनि। पुलिस मिंत मेड़ काफ़िले के मान ॾियण ते मुतासिर धुर जा थोरा भी मञिया। कुंडरी में 5 ॾींहं खां गुम ॼाणायल नौजवान जो वण सां टंगियल लाश इतला ते पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। इलाके वासियुनि जो चवणो आहे त नौजवान शादी लाश में चाचनि सां मिलण वियो हो त गुम थी वियो। केतिरनि ई हंधनि ते ॻोल्हा बावजूद नौजवान जो पतो न पियो। अॼु संदसि लाश मिलियो आहे। सिंध में कोरोना वधीक 21 मरीज़नि जूं हयातियूं घिड़काए वियो। 605 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में वायरस सटियलनि जो अंग वधी 2,50,647 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा नवां अंग जारी कंदे चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि में 396 मरीज़ सिहतयाब थी विया। कराची में 341, हैदराबाद में 88 ऐं उमरकोट में 23 नवां केस ज़ाहिर। थर के मुख्तलिफ़ इलाक़नि में नायाब जानवरनि जो गैर कानूनी शिकार जारी। मिटी के ॻोठ लियारी में शिकारिन नायाब हिरण के मारे छॾियो। ॻोठाणनि जी मुज़ाहिमत ते शिकारी फरार थियण में कामयाब। इतला बावजूद वाइल्ड लाइफ खाते की टीम हरकत में न आई। ॻोठाणनि जो चवणो है त मुकामी शिकारिन हिरण सूदो ॿियनि नायाब जानवरनि ख़िलाफ़ ऋण वारे ॾिनो आहे। शिकारिन केतिरनि ई हिरणनि जो शिकार कयो। ॻोठाणनि जे पहुचण ते हिकु हिरण चढ़ी विया ऐं ॿिया हिरण पाण सां गॾु खणी फरार थी विया। ॻोठाणनि तरफ़ां ॿेले खाते खां शिकारिन ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो।
असांजी इहा रिक्वेस्ट आहे त अगरि हुननि जा लॉयर्स नथा अचनि डॉक्यूमेंट्स जे बेसिस ते फ़ैसिलो ॾिनो वञे। हमेशह इहे अचनि था कोर्टनि में सेल्फियूं कढनि था, पंहिंजे 100 माण्हुनि सां गॾु अचनि था। हीउ सिधो थ्रेट करणु, हीउ पंहिंजी बेल जो मिसयूज़ था कनि। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे इहा रिक्वेस्ट आहे त काइंडली हिन शइ ते नोटिस वरितो वञे या असांजो केस डायरेक्टली हाई कोर्ट में हलायो वञे, जल्द अज जल्द फ़ैसिलो ॾिनो वञे। हाई कोर्ट के हुक्म तहत सुप्रीम कोर्ट से राब्तो कंदासीं। दादू की अदालत में उमिरबाब के 3 भातियुनि के क़त्ल केस के ॿुधणी दौरान जवाबदार धुर के वकील तरफां दलील ॾियण खां इनकार। ॿुधणी दौरान उमिरबाब सरदार चांडियो और बुरहान चांडियो पेश। पुलिस जवाबदार सिकंदर अली गोहर और जुल्फकार चांडियो के भी पेश किया। उमिरबाब और सरदार चांडियो के वकीलन में सख्त जुमलन की ॾे वठि। PPMPA सरदार चांडियो चयो आहे त अदालतुनि जो एहतराम कंदे ॿुधणी दौरान पेश थींदा रहिया आहियूं। मुखालिफ़ धुर अदालत में रुगो गोड़ करे रही है। उमिरबाब चयो त जवाबदार प्रोटोकॉल से पहुंची ज़मानत जो मजाक उड़ाए रहा है। अदालतुनि में असांखे धमकियूं मिली रहियूं आहिनि। उमिरबाब तरफां सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस का धमकियुनि जो नोटिस वठण की अपील। पीरवसण के गोठ करम खान लाशारी में नौजवान घरू अणबणत तां आपघात करे छॾियो। नौजवान मोहम्मद आज़म लाशारी जो घर में फाहो ॾिनल लाश जाती भरसा। गोठ गुल थहीम में नौजवान पिराणो थहीम वालिद खां नाराज़ थी ख़ुदकुशी करे छॾी। कुंडरी के नबीसर थर वारे इलाक़े में 4 ॿारनि के पीउ तरफां बेरोज़गारी और घरेलू परेशानियुनि सबब आपघात की कोशिश। गोठाणे गेनू कोहली फाहो खाई रहियो हो त घर भातिन बचाए वरितो। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। कुंडरी भरसा गोठ ज़करिया गुल में पीउ सां झेड़े बाद नौजवान राजेश कोहली ज़हरीली दवा पी छॾी, अस्पताल मुंतकिल। झोल में 2 UC सेक्रेटरीज़ खिलाफ कुते डालण जा केस दाखिल। UC वली मोहम्मद कीरियो के सेक्रेटरी महबूब जरदारी और UC सिबगतुल्लाह राशदी के सेक्रेटरी शौकत उन्नड़ खिलाफ धार केस दाखिल किया विया। पुलिस तरफां UC सेक्रेटरीज़ की गिरफ्तारियों लाइ छापा। जवाबदार पकड़ में न आया। सांगड़ में म्यूनसिपल ऑफिसर कश्मीर जमाली खिलाफ कुते डालण जो केस दाखिल। गिरफ्तारी अमल में न आई। बाडर थाने ते कुते डालण जो पहिरियों केस दाखिल। अगणो टाउन ऑफिसर आफ्ताब शेख और UC चाचड़े जो सेक्रेटरी मोहम्मद परेल जवाबदार नामज़द। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां।